जो दरिया तव्हांजो जेकॾहिं हिते ॻाल्हियूं ॿुधमि न त सिजी लही वेंदो। मूंखे लॻे थो त तव्हां में निबेरो ई कोन थींदो। अगरि मां चवां थो त ॿई ॼणा उतां ते अचो त भले साईं ते हथ रखराए तव्हां ॿिन्ही में ॻाल्हियूं कराइजनि। सॼी ख़बर पइजी वेंदी त सच छा आहे ऐं कूड़ छा आहे। अकबर खान भले साईं खे विच ते रखण सुठी ॻाल्हि न आहे। तूं हरू भरू अची न लूमड़े जे चवण ते लॻो ई तुंहिंजे करे सिर विञाईंदो। बाबा साईं है टक्कर जो का कूड़ थो ॻाल्हाए। मां इन्हे जे लाइ कसम खणण लाइ तयार आहियां। ॿुध नवाब, जेकर चाड़ो कूड़ो आहे न तव्हां भले साईं ते हथ रखी इहो ॿुधाईंदो त तव्हां मलूक खे 12 लख रुपया जॻह ॾिना आहिनि। ॿुधाए चओ। अकबर खान न मां कसम खणंदुसि न कसम वठंदुसि। बाक़ी ज़बानी चवां थो त मलूक खे मूं 12 लख रुपया ॾेई ज़मीन वरिती आहे। कूड़ो ऐं तूं कूड़ो तुंहिंजी ज़बान ते असीं एतबार कंदासीं। कूड़ो कंहिंजा बाक़ी पंहिंजे ज़बानी चवां थो त मलूक खे 12 लख ॾेई मूं जॻह वरिती आहे। नवाब मुंहिंजी ॻाल्हि तूं हाणे कन खोले ॿुधी छॾ। हाणे इन जॻह जो कब्ज़ो जाड़ो न पर ही अकबर खान छॾाईंदो। अकबर खान हल अकबर खान आ कूड़ो ई सही। ॾिसां तुंहिंजो जाड़ो खान कहिड़ो जॻह में अचे। हल ॿुध, जेकर तूं हुन जॻह में माण्हू विहारिया आहिनि उन्हनि जा लाश मिलंदई तोखे उतां लाश। अकबर खान जॻह जो हाणे ॾिसां कीअं कब्ज़ो छॾायो अथई मूंखां। हाणे कब्ज़ो कयो अथनि न कोन छॾींदोमांव। जेको करिणो था करे छॾिजो। तूं ने जाड़े इन रोशन इन फोटे पिया लॻोई एतिरो सिर विञाईंदा। मां वकील सां मिली सॼो कमु ठाहे आयो। सुभाणे असां हली कोर्ट में निकाह कंदासीं। पक सां सुभाणे असांजो निकाह कोर्ट में थी वेंदो। हा दादी, सुभाणे असांजो निकाह थी वेंदो। उन खां पोइ मां वॾो काज कंदुसि। दोस्त यार संगत साथ सभु घुराईंदुसि ऐं मां पंहिंजी शादीअ जा कार्ड सुल्तान वारनि खे मोकिलींदुसि। सुल्तान वारनि खे जे ख़बर पई न त हू हिते अची वेंदा ऐं अची असां लाइ मसलो कंदा। असांजो निकाह थी त पोइ हू कुझु बि कोन कंदा। दिलबर भला बाबा जी का ख़बर पई? जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त तुंहिंजो भाउ ऐं तुंहिंजो पीउ सुल्तान वारनि वटि क़ैद आहिनि। छा तूं उन्हनि खे छॾाइण जी कोशिश न कंदे? पहिरियां ही मसलो तो हल कर, पोइ तुंहिंजे भाउ ऐं बाबा खे छॾाए वठंदुसि। सुल्तान वारा वॾा ज़ालिम आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे ख़बर पई न त तुंहिंजो ऐं मुंहिंजो निकाह थी वियो आहे त हू बाबा ऐं अदा खे मारे छॾींदा। तूं ईअं चयो धमकियूं ॾींदा। बाक़ी माण्हू मारण एॾो सवलो न आहे। वरी बि बाबा ऐं अदा जी तोखे पारत आहे दिलबर। तो को बि फिक्र न कंदा। उन्हनि खे छॾाए अचण मुंहिंजो बानू बेगम तो मूंखे चयो मां तोखे मिनियन में हितां कड़े कढंदसि। ॾिस मां त वरी हिते आहियां। वो अकबर जी दातली आहे। वो तोखे हितां कीअं निकिरणो पवंदो? निकिरणो त मूंखे पवंदो। इहो जॾहिं तो सोचे बि छॾियो आहे त पोइ हितां कॾहिं निकिरंदी? तो मथां बार न आहियां मां हितां निकिरां या न निकिरां। तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? जॾहिं तूं हितां निकिरंदीअ न पोइ मां सुख जो साह खणंदसि। तुंहिंजो सुख त कुदरत वारे बर्बाद कयो आहे, मूं न आहे कयो। मूंखे सिर्फ़ तूं इहो ॿुधा ही घर छॾींदीअ या न? अकबर खान तोखे अॼु जो अॼु चवंदो ही घर मुंहिंजो आहे। मां ओसी ताईं हिन घर मां न निकिरंदसि जेसी ताईं मूंखे अकबर नथो चए। इहो ज़िद तूं मूंसां थी करीं ज़ुलेखा सां? तूं अकबर जी केतिरी बिरादरी छो न हुजे पर तुंहिंजे करे अकबर मूंखे कॾहिं बि हितां वञण लाइ न चवंदो। भले तूं ज़ोर लाए ॾिस कंहिं रोकिया तोखे? बानो बेगम इहा त तोखे जल्दी ख़बर पइजी वेंदी त हिन घर मां थी निकिरां या तूं। वॾी आई आहे मूंखे हिन घर मां कढण वारी। घर खे तालो ॾिनो पियो आहे। केरु आहे कोन आवाज़ न पर हिन भागा वया काॾे घर खे तालो हणो।
ये निभागा इतने ही है। तू हुकुम कर छा गाला। हाँ ता जाड़ा मुझे भी जादू में कम हो तने आई हुए से किथे हुआ जादो पंहिंजे मिठू पुट सां गॾिजी अरे इहा थी वञे शहर। भला यो तो वरी घर के तालो हणी छॾियो छो सियाणी सियाणी मां सही तो चवां त यो तालो जेको यो गप जो लीडर आहे न नवाब उन्हे तालो हणायो आहे। मूंसां यो सॼो मसइलो इन मलूक कयो पर मलूक त चयो तने नवाब सां मसलो जारे कयो आहे। सियाणी इहो मलूक आहे किथे? उहो त निभागो मुझे घर रहेला त हाणे हीअं था कयूं ॿ टे ॾींहं हली थो तव्हांजे घर में जेसि ताईं मुंहिंजे हिन घर जो मसइलो हल थिए। अता जाड़ा मुझे घर में पेरी पे था लुतड़ियल ॿार पलजन जंहिंमें अंधा मंडा टुंडा सभु वेठा आहिनि तो खेरी मां किथे रखंदसि। अता जाड़ा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध जॾहिं तोखे पंहिंजी सॻी भेण ई नथी घर में रहण ॾे हा त मूं तुंहिंजो छा ठीको कयो आहे छा या मूंखे लाचार पियो आहे जो मां वेही तोखे पालियां। वञी को ॿियो दर ॾिस अती जे करे मूंखे रहण ॾिए हा त पोइ तोखे मिंट थोरी कयां। तूं वञी को ॿियो दर ताड़ उते वञी मर मुंहिंजी जान छॾ। हलड़े ज़माना तुंहिंजा रंग यार अॼुकल्ह जे माण्हुनि जे दिलि मां रहम जो लफ़्ज़ ई निकिरी वियो। जेसि ताईं हिननि माण्हुनि जो ढींगो ढेरी न थींदो न तेसि ताईं न सुधरंदो। अड़े निभाग मोतबर लगो खटुन ते वेठो आहे अञा ताईं ओताक जी सफ़ाई न कई अथई। हाँ ओताक जी सफ़ाई करे छॾी आहे नज़र कोन थी अचई छा? भला हाणे माल जो गाह कर हल। मां को तव्हांजो नौकर थोरो ई आहियां। जल बकरी धनारनि जा धक लखें रुपया असांजा हराम जा जेके तव्हां खाई जेसी ताईं असांखे असांजा पैसा न मिलंदा न हिते तूं लोड़ींदे। सिर्फ पैसा न हुन सां गॾु दादली बि घुर्जे। अधी के त दिलबर वारा अगवा करे विया आहिनि। अड़े इहो सॼो पिणे जो ड्रामो रचायल आहे। हुनखे कंहिं बि अॻवान आहे कयो हुनखे पिणे वञी किथे लिकाए आयो आहे। जेसि ताईं तुंहिंजो इहो पिणे दादली खे वापसि न वठी ईंदो न जो ख़्याल में बि न सोचाए पोइ मां हथ न कढंदासीं। जेकॾहिं बाबा आदि खे सॼो साल न वठी अचे त पोइ चइबो त तूं पंहिंजे पीउ खे एॾो प्यारो आहे जो तोखे छॾाइण जो हुनखे को बि फिक्र ई कोन्हे। मां बाबा जो सिकी लधो पुटु आहियां। सिकी लधो पुटु आहे त पोइ सिकी लधा तोखे बाबा छॾाइण लाइ ज़रूर हिते ईंदो। प्यार करे थो कोई कहसा हिकिड़ो अल्लाह जो ॿियो तुंहिंजो सहारो हिकु तूं ई आहीं मूंखे सजण प्यारो हिकिड़ो अल्लाह जो ॿियो तुंहिंजो सहारो हिकिड़ो अल्लाह जो ॿियो तुंहिंजो सहारो हिकु तूं ई आहीं ओ मूंखे सजण प्यारो हिकु तूं ई आहीं ओ मूंखे सजण प्यारो। समझा थी त ख्यालन ख्यालन में वरियाम सां मिली थी। तू सही थी समझी छा कयां वरियाम जो यादूं त मुंहिंजी जान ई नथियूं छॾे। पोइ गुराम का तलाक वठी पंहिंजी ज़िंदगी वरियाम सां गुज़ार। वो तूं कर न तू कुछ अहिड़ो कर जो गुराम पाण ई मूंखे तलाक ॾेई छॾे। जेकॾहिं गुराम मुंहिंजे चवण में हुजे हा त तोसां शादी करण न ॾियांसि हा। दुआ जेकॾहिं तूं मुंहिंजो साथ ॾी न त मुंहिंजी गुराम मां जान छुटी पवंदी ऐं हा तुंहिंजी वरी मूं मां तो मां जान छॾाइण लाइ ज़हर पीअण बि पसंदि कंदसि। ॿुधाए छा करिणो आहे? तूं कुछ अहिड़ो कर जेको तूं कंदी बि आहीं गुराम जा कन भरींदी रहो जीअं हू तंग थी मूं मां पाणे हथ कढे ऐं मूंखे तलाक ॾेई छॾे। असां अॻु में ई ॿिनि यतीमनि खे पिया पालियूं असां में एतिरी सघन आहे जो 3 यतीम खे बि पालियूं। अदा कोडल तव्हां वटि मां कोई ते वाटल जा टुकर खाइण कोन आयो आहियां। तव्हां यार परेशान न थियो ख़बर तो मां छा कंदुसि
खाईंदुसि पीअंदुसि ॿाहिरि बसि रुगो राति जा 2-3 पहर अची हिते अदा जरा भली रही त जी भली रहो असां वटि रिलियूं वग़ैरह कोन्हनि के जेको तोखे ॾींदासीं त तूं पा ऐं जेको कोड़ो आहे न इहो हेठो तॾो विछाईंदो आहे ऐं मथां ॿोरी विझी सुम्हंदो आहे हा ठीकु आहे तॾो ॿोरी भली इन करे त तोखे चऊं पिया हिते तो लाइ का बि जाइ कोन्हे जिथां जी भला आई उते वञी मर रघु वॾो लिफाफो ई वियो भला जे करे 2-3 ॾींहं ते तव्हां वटि रहां तव्हां लही वञो आजा हाणे त असां वटि न तॾो आहे न वरी का ॿोरीअ जो तोखे ॾींदासीं असां पाण हेठो ट्रूओ विझी सुम्हंदा आहियूं हा अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे इहो तॾो ॿोरी भली हाणे तूं अची वरी असांखे पंहिंजे घर में तो दाबा ॾी हा निकुर माल सां वञ पंहिंजे काॾे जारे वणे तारे वञ भाई साहब ट्रे में विझी मूंखे पाए ॾींदो छा निभागो मां न आहियां तूं ही मूंखे त पंहिंजो घर आहे धिकनि लामनि में त तूं ई हाणे बस वरी उठाऊ को थी आई कया न ढींगो ई ढेरी भले जाना तू जी हाणे एतरी ले जो असांखे घर में अची तो दाबा ॾी हा निकुर चवाई थी निकुर कया इन गोठ में वरी ख्वार एड़ो पुछड़ो कंदी से न जो खबर ही कान पवतई ए आई त सही होश में ही काने सुल्तान वारनि जो छा थियो मूं ॿुधो आहे त गुलूअ जी शादीअ लाइ 50 लख रुपया भरिया अथऊं न बाबा 50 लख सुल्तान वारा को एतिरा चरिया आहिनि छा भरिया हूंदऊं छो त निज़ाम वॾो वाॻू आहे तूं ॻाल्हि त ॿुध तूं न वाॻू वटि असांखे पोइ फसाई फाथे त कोन न तव्हांजी त वॾी भलाई थी वई अदा भलाई त तॾहिं थींदी न जॾहिं काथे अदा वरियाम जो रिश्तो थिए ऐं हू शादी करे भाॼाई मुंहिंजी शादी सदोरी सां ई थींदी मुआरो पुटोरी वते तो बबरन का बेर घरंदो सदोरी मूंखे मिलंदी असुर अथसि तॾहिं त चवंदो तो हुते छोरी हिनखे बेवकूफ़ बणायूं थी वते बाबा सदोरी जो को बि ॾोह न आहे न ई वरी हू मूंखे बेवकूफ़ बणाए थी सदोरी त मजबूर आहे पंहिंजनि भाइरनि जे हथां जेकॾहिं न सदोरी भाइरनि खे पोती मेड़ विझे आ या हुननि जी झोलीअ में भलो साईं रखिया त अॼु उहे एतिरा सूर न ॾिसे हा तॾहिं त चवां थो इहा छोरी मुंहिंजे पुट खे इस्तेमाल कंदी थी वते ऐं हिनखे ॻाल्हि का सम्झ में ई कोन थी अचे सदोरी मरी त सघे थी पर मूंखे इस्तेमाल नथी करे सघे हू एतिरी त मजबूर आहे जंहिंजो तव्हां अंदाज़ो बि नथा लॻाए सघो हुन ॾींहुं गुलू वारे सोरे खे मूं होटल ते ॾिठो मां तव्हां ॾे फोन कयां पर हू मूंखे ॾिसी निकिरी वियो तोखे पक आहे त उहो निज़ामी हुयो 16 आना पक्का है जल बकरी धनारन जा धक शमो पादराणी उते विहारी सा न अजायो तमाशो करे हा माण्हू गॾजंदा इन लाइ हुनखे मूं हथ न विधो न जो मक़सद निज़ाम दिलबर छोरी खे बि पाण वटि लिकायो हूंदई उहा बि दिलबर वारनि वटि कोन्हे शमो मूं जो तोखे चयो त इन जो पीछो कजां पोइ तूं उनजे पोयां छो न वई मूं मथां हुनजो शक थी पियो सुल्तान तोखे उनजे पोयां वञणो घटि में घटि असांखे इहा त ख़बर पए त शहर तो वञे या ॿिए पासे दा जो उते ई धिका खाईंदो हूंदो 2-3 ॾींहं हिनखे ॻोल्हे उते ई पादा पोइ हाणे हिते छा था कयो वञो उनजी जांच कयो अदा अॼु खां पोइ इहो ई कमु था कयूं जेसि ताईं इहो निभागो हथ न ईंदो न पीछो कोन छॾींदासीं बाबा सुभाणे मूंखे कोर्ट में वठी वेंदा बाबा मूं तोखे जीअं सम्झायो आहे न ई बयान ॾिजां बाबा मां त उहो ई बयान ॾींदसि पर तूं त उते पहुची वेंदे न हा मां तूं को बि ख़ौफ़ न करे मां सुभाणे तव्हां खां पहिरियों ई अॻ में कोर्ट जी का कुंड वठी वेही रहंदुसि पोइ जेॾी महिल तोखे पुलिस वठी वेंदी न मां बि उते पहुची वेंदुसि बसि पोइ तोखे पुलिस वारा मुंहिंजे हवाले कंदा बाबा कोई दिलबर वारा उते को गोल त न कंदा न मां पुलिस जे हूंदे हू असांजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि पिया अलाए छो बाबा मूंखे खौफ थो थिए चरिया छा जेकॾहिं तो ग़लति बयान ॾिनो न त पोइ मसइलो थी वेंदो पर जेकॾहिं तो सही बयान ॾिनो न त पुलिस दिलबर वारनि खे ॿधी वेंदी ऐं पोइ तूं ऐं असां उतां मज़े सां निकिरी ईंदासीं ठीकु आहे बाबा बस तव्हां सुभाणे जल्दी कोर्ट पहुची वञो मुंहिंजो तूं उल्को न कर मां न कर मुंहिंजो उल्को
हेलो हेलो मां कैसा भी ॻाल्हाए? कैसा न चाचा, बस यही अदा जो नंबर पे मिलाया, मोबाइल बंद हो। तूं परेशान न थी अम्मा, ख़ुदा कंदो तुंहिंजो भाउ ऐं तुंहिंजो पीउ फेरनि सां हूंदा। अदे अदे मां तो वटि इहो अर्ज़ु खणी आयो आहियां त मां तव्हां वटि 2-3 ॾींहं हिन घर में रहंदुसि। पोइ हिन जे लाइ त जेसि ताईं मूंखे अकबर ख़ान मुंहिंजी जॻह जो कब्ज़ो नथो छॾाए। अदा मां अॻु में हिते सूरन में आहियां त तोखे हिते कीअं रहींदसि? बानो बेगम ऐं सूरन में अदे मूंखे दिलि सां दुआ ई कान थी लॻे, इहो खोड़ो ई नथो लॻे। अकबर जी जेका नई कुंवार आई आहे न मुंहिंजे लाइ वॾा मसला पैदा करे छॾिया आहिनि। अदे जेकॾहिं इहा वाकई ॻाल्हि आहे न त पोइ मूंखे हिते रहण जी इजाज़त ॾे। इन माईअ खे त मां अहिड़ा टांडा ॾींदुसि, ज़मीन ट्रामू करे छॾींदोसांसि, हिते रहण त छा पर हितां उॾामण जी कोशिशि कंदी। वरी छा थी पई सोची? अदी जेकॾहिं तूं इजाज़त ॾींदी न त मां हिन घर जी कंहिं कुंड में किरियो पियो हुयुसि, चपर में पटी हणी छॾी, ख़ुदा जो कसम मां कंहिं सां ॻाल्हाईंदुसि। ठीकु आहे अदा, जेसी ताईं तुंहिंजो घर ख़ाली थिए तूं भले हिते रह। ऐं यादि इहा ॿी ॻाल्हि चवणु विसरी वई त महिरबानी करे अकबर ख़ान खे मुंहिंजी भारत कर। जेको नवाब आहे न कॾहिं भुसकी जो पटको थो पाए, कॾहिं कारो पटको थो पाए, 2-3 खन्ना हाणे सबूत वारा मूंखे मुंहिंजो घर ख़ाली कराए। अकबर खे मां कुझु न चवंदुसि, छो त उन सां हाणे मां न ॻाल्हाईंदी आहियां। अदी ने अकबर ख़ान खे जेकॾहिं मां तुकी करे ॾेखारियां त पोइ, पर जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे। अदा तोखे जीअं सम्झ में अचे तूं कर, मां तोखे न रोकींदसि। अदा तो पंहिंजी ॿिन्हिनि मायुनि खे ढेर ॾिनी आहे, छोरी होश में ई न आहे। तूं जेसि ताईं न पादर न खणंदे अदी घणो ई चवान थो, जेकॾहिं नथियूं सुधरन त भला मां छा कयां? चओ त सिधियूं बंदूकूं हणान। ॻोठ में असीं ख्वार थी विया आहियूं। जेकॾहिं तुंहिंजे इहे हाल रहिया न त असीं किथे मुंहुं खणी हलण जे लाइक़ न रहंदासीं। वाह चाची वाह, अञा गोराम जा कन भरण का कान थी मुड़ी न। घणो न ॻाल्हाए, मां तो चवां कन मुंहिंजा कोन थी भरे, जेको कुछ चवे थी सच थी चवे। तव्हांजा प्रकार इहो इंजाम मूं मथां न ॾे, सदोरी खे संभाल। जॾहिं ॾींहुं तपे तो सबको घर वञी आराम तो करे, पोइ थी हे निकिरे। ॿुधाए त मूंखे काॾे थी वञे? उहा मूंखे कहिड़ी ख़बर, मुंहिंजो पीछो त नथी कयां न। अलाए वरियाम ॾे थी वञे, अलाए पंहिंजे भाइरनि जे घर थी वञे। अधी ॻाल्हि त ॿुध, तोखे मूं घणा दफ़ा चयो आहे त इनखे ॿाहिरि निकिरण न ॾे। अदा मंझंदि जो मां वञी करे आराम कयां थी, हाणे पोयां निकिरी थी वञे त मां छा कयां? हाणे त उनजी जांच कजो, जीअं ई उहो घर खां निकिरे उन वक़्तु तव्हां मूंखे फोन कजो। इहो कमु तूं मूं ते छॾ, घरों जीअं निकिरंदी मां तोखे कॉल करे ॿुधाए छॾंदसि। अरे ये छोरो भागो तो वञे, वठोसि।